छो थी वने तू बेमाई मके मां अमड़े असां सां करे अहवाल छो थी वने तू बेमाई मके मां अमड़े असां सां करे अहवाल बार मथे ते आबो अखिन में बार मथे ते आबो अखिन में हिया गुझिया कहिड़ी गाल छो थी वने तू बेमाई मके मां चई थी अबा असांजे शहर जे अंदर पैदा थियो आयो पैगंबर चई थी अबा असांजे शहर जे अंदर पैदा थियो आयो पैगंबर दीन असांजे जो आहे मुखालिफ ओ दीन असांजे जो आहे मुखालिफ बुतन चवे थो नाहिन बहाल छो थी वने तू बेमाई मके मां अमड़े असां सां कर अहवाल बार मथे ते आबो अखिन में बार मथे ते आबो अखिन में हिया गुझिया कहिड़ी गाल छो थी वने तू बेमाई मके मां वो सोने सखी सामान खयो बुढ़ड़ीअ भी त बयान कयो अल्लाह अकबर पो सोहणे सखी सामान खयो बुढ़ड़ीअ भी त बयान कयो पिटे कुटे पई को न सोचे पई ओ पिटे कुटे पई को न सोचे पई इहो नबी थो हले मुनाल छो थी वने तू बेमाई मके मां अमड़े असां सां कर अहवाल बार मथे ते आबो अखिन में बार मथे ते आबो अखिन में हिया गुझिया कहिड़ी गाल छो थी वने तू बेमाई मके मां अबा हेॾा भला जो कुर्ब कया थी ज़ात बेदसे ऐं नालो छा थी अबा हेॾा भला जो कुर्ब कया थे ज़ात बेदसे ऐं नालो छा थी अबा हेॾा भला जो कुर्ब कया थे ज़ात बेदसे ऐं नालो छा थी अमड़ी उहो मां अरबी आया ओ अमड़ी उहो मां अरबी आया जग में जहीं जो बुधुई जमाल सदके वञा मां पंहिंजे हुज़ूर जे अखलाक अमड़े उहो मां अरबी आया जग में जहीं जो बुधुई जमाल छो थी वने तू बेमाई मके मां पोकिरी कुराड़ी कदमे आ पे ला इलाहा इल्लल्लाह चई सुभान अल्लाह पोकिरी कुराड़ी कदमे आ पे ला इलाहा इल्लल्लाह चई पोकिरी कुराड़ी कदमे आ पे ला इलाहा इल्लल्लाह चई माफ़ कयो मूंखे मुंहिंजा साईं ओ माफ़ कयो मूंखे मुंहिंजा साईं आ भुली हस तू करे भाल छो थी वने तू बेमाई मके मां अमड़े असां सां करे अहवाल बार मथे ते आबो अखिन में हिया गुझिया कहिड़ी गाल छो थी वने तू बेमाई मके मां।